अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जूं अंडर ग्रेजुएट जूं एडमिशन्स अनाउंस थी वयूं आहिनि। त हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त अंडर ग्रेजुएट में अप्लाई करण जो प्रोसेस छा आहे, रजिस्ट्रेशन स्टार्ट कॾहिं थींदी, रजिस्ट्रेशन क्लोज़ कॾहिं थींदी ऐं तव्हां हिन में कीअं अप्लाई करे सघंदा। तो सभिनी खां पहिरीं तव्हां ॾिसी रहिया आहियो मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जे तरफ़ां एडमिशन्स 2025-26 अनाउंस थी चुकियूं आहिनि कि अंडर ग्रेजुएट प्रोग्राम्स जो एडमिशन्स आहिनि जंहिंमें इंजीनियरिंग ऐं बीटेक जा प्रोग्राम्स हूंदा आहिनि। त हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो बैचलर ऑफ इंजीनियरिंग प्रोग्राम्स जामशोरो कैंपस जेके आहिनि हीअ तव्हां पहिरियां ॾिसी रहिया आहियो। त बायोमेडिकल इंजीनियरिंग आहे, केमिकल इंजीनियरिंग आहे, सिविल इंजीनियरिंग आहे, कंप्यूटर सिस्टम आहे, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आहे ऐं ईअं ई काफ़ी कोर्स वारा ही तव्हांखे लिस्ट नज़र अची रही आहे जेके प्रोग्राम मेहरान यूनिवर्सिटी जे मेन कैंपस जामशोरो में आहिनि। उन खां पोइ ही डिफरेंट जेको आहे डिग्री प्रोग्राम्स आहिनि जंहिंमें बीटेक आहे, बीएस जा प्रोग्राम्स आहिनि जामशोरो कैंपस में, जंहिंमें आर्किटेक्चर आहे, सिटी एंड रीजनल प्लानिंग आहे, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन आहे, बीबीए इंग्लिश आहे, बीएस कंप्यूटर साइंस आहे। त ही डिफरेंट प्रोग्राम्स आहिनि जेके बीएस सां रिलेटेड, बीटेक रिलेटेड आहिनि ऐं इंजीनियरिंग जा ही तव्हांखे मथे नज़र अची रहिया आहिनि। त ही कोर्स वारा डिपार्टमेंट्स आहिनि जंहिंमें तव्हां पंहिंजी बैचलर में एडमिशन वठी सघो था अंडर ग्रेजुएट प्रोग्राम्स में। इन में अप्लाई करण जे लाइ सभिनी खां पहिरियां जेको हिननि जो रिक्वायरमेंट आहे, एलिजिबिलिटी क्राइटेरिया वो इहो आहे त तव्हांजी HSC पार्ट 1 आर इक्विवेलेंट इन द एनुअल एग्जामिनेशन ऑफ 2024। अगर तव्हांजो HSC पार्ट 1 क्लियर आहे 2024 में एग्जामिनेशन 2024 में, आर HSC पार्ट 2 अप टू 2022। अगर तव्हांजो 2022 ताईं इंटरमीडिएट क्लियर आहे या लास्ट ईयर तव्हां 2024 ताईं जेको आहे HSC पार्ट 1 क्लियर कयो आहे त तव्हां एलिजिबल आहियो अप्लाई करण जे लाइ। तव्हांजो 60% मार्क्स हुजनि ऑल प्रोग्राम्स जे लाइ ऐं 50% मार्क्स जेके आहिनि उहे बीटेक प्रोग्राम्स जे लाइ जेके आहिनि उहे तव्हांजो 50% मार्क्स हुजनि। सभिनी खां पहिरियां तव्हांजी प्री एडमिशन टेस्ट थींदी जेका मेहरान यूनिवर्सिटी इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी कंप्यूटर बेस्ड टेस्ट वठंदी आहे। तव्हांजी कंप्यूटर बेस्ड टेस्ट थींदी एट द लास्ट वीक ऑफ जून। लास्ट वीक ऑफ जून में तव्हांजी टेस्ट थींदी। तव्हां हींअर खां ई पंहिंजी तयारी स्टार्ट करे छॾियो। ऐं रजिस्ट्रेशन जी जेका डेड लाइन आहे उहा 10 मई आहे ऐं अप्लाई करण जे लाइ तव्हां ugadmissions.mute.edu.p ते ही तव्हांखे स्क्रीन ते जेका URL नज़र अची रहियो आहे इन ते वञी तव्हां अप्लाई कंदा, या ही तव्हां QR कोड स्कैन कंदा त तव्हांजी जेको आहे मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जी एडमिशन साइट ते पहुची वेंदा। रजिस्ट्रेशन ओपनिंग जेका थींदी 14 अप्रैल, अॼु 13 आहे त सुभाणे खां हिन जी रजिस्ट्रेशन ओपन थी वेंदी। असां कोशिशि कंदासीं त इन जी अप्लाई कीअं कजे, रजिस्ट्रेशन कीअं कजे उन ते बि वीडियो ठाहींदासीं ऐं रजिस्ट्रेशन जी जेका क्लोजिंग डेट आहे मां तव्हांखे ॿुधाई त 10 मई आहे ऐं तव्हांजी जेका प्री एडमिशन टेस्ट थींदी उहा थींदी लास्ट वीक ऑफ जून में। त उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जे तरफ़ां BE, BS एंड बीटेक जे एडमिशन अनाउंस थी चुकिया आहिनि। मज़ीद एंड इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।